सिंध जे शानदार तहज़ीब जा रंग कराची खां कश्मीर ऐं कारूंझर खां खीरथर ताईं हर हंधि विखिरियल ऐं पंहिंजे वक़्त जा हज़ारे दास्तान सीने में सांढियूं हर ईंदड़ वींदड़ खे पाण ॾे मुतवजो करण लाइ ख़ामोश ऐं उदास शामुनि जियां तकींदे नज़र अचनि था। अहिड़ो ई हिकु क़दीम ऐं ख़ामोश शहर जेको कराचीअ खां सिर्फ़ु 20 किलोमीटरनि जे फ़ासिले ते ठटो वींदड़ रोड ते चौकुंडी जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंखे सालनि सदियुनि खां चौकुंडे क़ब्रिस्तान सॾियो वञे थो। लफ़्ज़ चौकुंडे जे बारे में मुख़्तलिफ़ राय मौजूदु आहे, पर मजमूई ख़्याल ऐं पुख़्ते यकीन मुताबिक़ त चौकुंडी याने 4 कुंडनि वारो, तंहिं करे 4 कुंडनि वारनि क़ब्रुनि हुअण करे हिन खे चौकुंडी क़ब्रिस्तान सॾियो वञे थो। हीउ अज़ीम ऐं आलिशान क़ब्रिस्तान जोखियो क़बीले जे क़ब्रुनि सां मंसूब कयो वञे थो, पर हिते बलोच क़बीले जूं क़ब्रूं बि मिलियूं आहिनि। हिन क़ब्रिस्तान में मुरीद बिन हाजी जोखियो क़बीले जे सरदार जी क़ब्र मिली आहे, जंहिंखे साहिब चौकुंडी चयो वञे थो। जोखियो क़बीले में सरदारी निज़ाम मुग़ल बादशाह शाहजहां जे दौर खां राइज हो। ठटे जे मशहूरु मकली क़ब्रिस्तान जे बारे में त माण्हू ख़ातिर ख़्वाह ॼाण रखनि था, पर चौकुंडी क़ब्रिस्तान जे बारे में घटि मालूमात रखनि था। चौकुंडी क़ब्रिस्तान में 15वीं खां 18वीं सदीअ जूं क़ब्रूं मौजूदु आहिनि। हिननि क़ब्रुनि खे ॾिसंदे ई इंसान अचरज में अचो वञे थो ऐं अकुल दंग रहिजी वञे। हिननि क़ब्रुनि जी वेकर 2.5 खां 3 फुट, डिघाई 4 खां 5 फुट ऐं ऊचाई 4 खां 13 फुटनि ताईं आहे, ऐं हिननि क़ब्रुनि जी तमीर लाइ जुंगचाईअ जे जबलनि मां ज़र्दनुमा पथर आंदा विया त जीअं संगे मरमर जियां हिननि पथरनि ते इज़ाफ़ी रंग ऐं रोगन करण खां बची सघिजे। मोहतरम दोस्तो, चौकुंडी क़ब्रिस्तान जे क़ब्रुनि में जेको पथर इस्तेमालु थियल आहे निहायत क़ाबिले दीद आहे। उन दौर में जॾहिं जदीद आलात ऐं जदीद टेक्नोलॉजी मशीनरीअ जो किथे बि को निशान नथो मिले, उन दौर जे इंसाननि में हथ जे हुनर जा शाहकार ऐं लाज़वाल फ़न ॾिसी अॼु जो इंसान सोचण ते मजबूर आहे। क़ब्रुनि जे मुनारनि ते लॻल उन्हनि पथरनि जी डिज़ाइन, कटाई, मन खे मोहे विझंदड़ नक्श ऐं बनावट खे ॾिसी हवास ख़ता थियो पवनि था। अॼु जे दौर में जिते इंसान ऐं टेक्नोलॉजी बेपनाह तरक़ी कई आहे, पर मां चैलेंज ऐं फ़ख़ुर सां इहा दावा कयां थो त अॼोके दौर में तव्हां दुनिया जहान जा कारीगर, हुनरमंद ऐं इंजीनियर कठे कयो, पर क़ब्रुनि ते लॻल सवें हज़ारे पथरनि सां मुशाबत रखंदड़ सिर्फ़ु हिकिड़ो पथर डिज़ाइन करे ॾेखारियो। मरहूम वज़ीर आला सिंध जनाब मोहतरम अब्दुल्ला शाह साहब जे दौरे हुकूमत में आर्कियालॉजी खाते हिकु ज़बरदस्त कोशिश कई हुई त जेकी क़ब्रूं ज़बून हालीअ जो शिकार आहिनि, उन्हनि क़ब्रुनि खे ॿीहर साॻी डिज़ाइन में तयारु करे हिन शानदार माज़ीअ खे महफ़ूज़ करे सघिजे, पर अफ़सोस जो उहा साॻी डिज़ाइन ऐं नक्श न बीहारे सघण करे उहो कमु उते ई छॾियो वियो। तव्हां दोस्तनि मां जेकी ही क़ब्रिस्तान ॾिसी आया आहिनि त उन्हनि खे यादि हूंदो त क़ब्रिस्तान जे दाख़िली दरवाज़े भरिसां उहो पथर हींअर बि मौजूदु आहे, जंहिंखे अॼु जा कारीगर ऐं हुनरमंद अध में छॾे हलिया विया। सिंध जे अहिड़े शाहूकार तहज़ीब सां साड़ रखंदड़ लिसानी सोच जे पूॼारियुनि आजूज माजूज जियां कराचीअ ते अहिड़ो त कड़ो चाढ़े छॾियो जो हर अशे कारे जा मालिक बणिजी वासींग वांगुरु फण कढी फूकूं हणण लॻा। दोस्तो, हिकु ॿी अहम ॻाल्हि हीअ बि आहे त हिन क़ब्रिस्तान में मर्दनि ऐं औरतुनि जूं धार धार क़ब्रूं ठाहियूं वयूं आहिनि। इन्हनि क़ब्रुनि जी बीहक ऐं बनावट मां इहो साफ़ ज़ाहिर थिए थो त हीअ मर्दनि जूं क़ब्रूं आहिनि ऐं हीअ औरतुनि जूं क़ब्रूं आहिनि। मर्दनि जे क़ब्रुनि ते घोड़े सवारी, सूरमन ऐं हथियारनि जा नक्श निगारीअ मां परोड़ पवे थी त हीअ क़ब्र कंहिं अज़ीम रुतबे वारे मर्द जी क़ब्र आहे। वरी औरतुनि जे क़ब्रुनि ते ज़ेवरनि जहिड़ोक हार, पाज़ेब ऐं कननि जे झुमकियुनि वारनि नक्शनि खे ॾिसी
सम्झी सघिजे थो त हीअ औरतुनि जूं क़बरूं आहिनि। सिंध जे सक़ाफ़ती रिलीअ जे नक्श वारियूं क़बरूं पिणु मिलियूं आहिनि। अॼु असां उन पथर जेको कुझु साल पहिरियां नक्श निगारी न करण सबबु अध में छॾियो वियो जी भेट में उन्हनि क़बरुनि ते लॻल पथरनि सां कंदासीं त असांखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु महसूसु थींदो ऐं साबित थी पवंदो त अॼोके इंसान खां उन दौर जो इंसानु वॾो ॾाहो ऐं होशियारु हो। अॼोके दौर जे आर्टिफिशियल ऐं नक़ली समाज खां हू वधीक शाहूकार ऐं मुनफ़रद समाज जोड़ण जो ॼाणूं ऐं पुख़्ता इंसान था ॾिसजनि। पंहिंजनि इरादनि में अरड़ा ऐं अटल था ॾिसजनि। जंग जा मैदान हुजनि या मुक़ाबलनि जा मेड़ लॻंदा हुजनि, पर ही हर जाइ ते सुरखुरू ऐं सचा था ॾिसजनि। भली अंग्रेज़ तुर्खान ऐं अरब हमलियावर थिया हुजनि, पर सिंध अमड़ उन्हनि गासिबनि अॻियां सूर्या बादशाह जहिड़ा सूरमा, दरिया ख़ान जहिड़ा दुला, होशूअ जहिड़ा हिमत भरिया पंहिंजा कूंदर ऐं कुॾी कंधु कपाइण वारा अरड़ा पुट पेश पे कया।